हुन सिंध में जेके असलो का मालिक आहिनि उहे ही आहिनि, उहे ॻोठनि वारा माण्हू आहिनि। उन्हनि माण्हुनि खे लॾाइण जे लाइ ॿिया दोस्त भले ईअं सम्झनि कि सादा माण्हू हुजनि त सिपाही ॾाढो ॾिंगो आहे, DSP ख़तरनाक आहे, टपेदार ज़ालिम आहे, असिस्टेंट कमिश्नर ॾाढी ज़्यादती कई आहे, रेवेन्यू अमलो ज़ालिम आहे, सो ॾाढी ज़्यादती पियो करे सिंधी ॻोठाणनि सां। तव्हां मां जेको ईअं सम्झणु चाहे सो भले सम्झे, पर कराची में सिंधियुनि खे लॾाइण हिकिड़ी ग्रैंड स्ट्रेटेजी आहे, हिकिड़ी वॾी हिकमत अमली आहे। एथनिक क्लींसिंग जी एजेंडा आहे, नस्ल कुशी, नस्ल जो ख़ात्मो। हिननि इहे तजुर्बा 1 यूनिट जे दौर में कया। 1 यूनिट ठाहे सिंधियुनि जो तारीख़, वरसो, सकाफ़त सभु मैसारण जी कोशिशि कयूं। बाबा केरु कुझु कोन्हे, हिकिड़ो वेस्ट पाकिस्तान आहे, ॿियो ईस्ट पाकिस्तान आहे। पोइ हिननि ज़ियाउल जे दौर में माण्हू मारिया, मोरे में, मेहड़ में, दादू में, लाखाट में, चांजा ॻोठ में, खैसाना मोरी में, ऐं दहशतगर्द तंज़ीमूं पैदा कयूं जिन सिंधियुनि खे अची मारियो 88 में 1 अक्टूबर ते। मक़सदु छा हो? सिंधियुनि सां कहिड़ी दुश्मनी अथनि? का दुश्मनी कान अथनि। सिंधियुनि सां दुश्मनी इहा आहे जो ही टपड़ सिंधियुनि जा आहिनि, ही वसीला सिंधियुनि जा आहिनि। सिंधियुनि सां का शिकायत कोन्हे। अवी जे दस्तबरदार थी वञो, चओ सिंध असांजी कान्हे, त ही तव्हांजा भाउर थी वेंदा। मसइलो आहे त जेको तव्हांजो माल आहे तव्हांजे खीसे में, तव्हांजे कागज़नि में, तव्हांजे ज़मीन जे हेठां, तव्हांजो पेट्रोल, तव्हांजी गैस, तव्हांजो मार्बल, तव्हांजो जिप्सम, तव्हांजूं ज़मीनूं, तव्हांजा दरिया, तव्हांजा बैराज, तव्हांजा कारूं झर, तव्हांजो गोरखूं, अखि उन्हनि में आहे ऐं तव्हीं उन्हनि जा मालिक आहियो। त धाड़ेल घर में अची घर धणीअ सां छो विढ़ंदो आहे? घर धणीअ सां धाड़ेल जी दुश्मनी कान हूंदी आहे। धाड़ेल खे उन घर जा टपड़ खणणा आहिनि ऐं उन में रुकावट उहो घर जो धणी आहे। तंहिंजे करे ही गाज़ी ॻोठ जो मामिलो न आहे। हिकु सचल ऐं भिटाईआबाद ऐं शांति नगर ऐं हदीद ऐं पिपरी ऐं इब्राहिम हैदरी ऐं लियारी ऐं क्यामाड़ी इहो मामिलो न आहे। मामिलो आहे त गाज़ी ॻोठ खे माण्हुनि खे तशदुद कबो, पादर हणबा, कुटबो, न्याणियुनि जी बेहुरमती कबी,